अॼु जी जेकॾहिं रेसिपी जी ॻाल्हि कयूं, अॼु असां ठाहियूं था चिकन ऐं पटाटनि जो ॿोड़ ऐं शोरबे वारो ठाहींदासीं। असांजी अम्मा ठाहींदी हुई, असांखे त इलाही वणंदो हुयो। उहा रेसिपी अॼु मां अव्हां सां शेयर थी कयां। ऐं इन में जेके स्पाइसिस आहिनि या इंग्रेडिएंट्स आहिनि उहे इलाही जेके इन से तव्हांजे घर में यकीनन मौजूदु हूंदा। चिकन इन में वञे थी, पटाटा इन में यकीनन असां शामिलु था कयूं, सुर्ख बसरनि जो इन में इस्तेमालु आहे, धोरो मां इन में शामिलु कंदमि, मसालनि में लूणु ऐं पिसियल ॻाढ़ा मिर्च असां इन में ऐड कंदासीं, पिसियल धाणा आहिनि हेड असां इन में शामिलु कंदासीं, पिसियल गरम मसालो हिन में ऐड कंदासीं ऐं थोरी कश्मीरी ॻाढ़ा मिर्च, जंहिंसां ॿोड़ जो जेको रंग आहे उहो इलाही सुठो थी वेंदो आहे। छो त इहा जेका मिर्च आहे इहो कलर सुठो खणी ईंदी आहे, पर हिन में एतिरी तेज़ी न आहे हूंदी। त स्पेशली असांजा उहे ॾिसण वारा जेके मिर्च घटि खाईंदा आहिनि, इलाही घटि खाईंदा आहिनि ऐं उन्हनि खे लॻंदो आहे त भाॼीअ में उहो रंग नथो अचे, त तव्हां देगी ॻाढ़ी मिर्च या पोइ पेपरिका इस्तेमालु करे सघो था, या कश्मीरी ॻाढ़ा जेके मिर्च आहिनि उहे इस्तेमालु कयो। तव्हांजो ॿोड़, तव्हांजी भाॼी तमामु ख़ुशि रंग ऐं ज़बरदस्त तयारु थींदी। अच्छा, हिते स्टोव जेको आहे उहो बि असां ऑन कयो अथसीं, त मां हिन में ऐड थी कयां थोरो तलो कुकिंग ऑयल। हिन में तलो कुकिंग ऑयल था ऐड कयूं, जंहिंमें वाइटामिन ई ऐं डी मौजूदु आहे। तमामु बहितरीनु ऑयल आहे। त अची वियो हे असांजो तलो कुकिंग ऑयल हाफ कप, इहो असां इन में शामिलु था कयूं ऐं इन सां गॾोगॾु मां इन में ऐड कंदमि पटाटा। चिकन शामिलु कंदासीं त जीअं ॻरण बि शुरू थी वञे, ऐं गॾोगॾु थूम ऐं अदरक जो पेस्ट उहो बि मां इन में शामिलु कंदमि ऐं फ्राई कंदासीं थोरो पटाटनि ऐं चिकन खे। अच्छा, पटाटनि जो साइज़ केतिरो हुजणु खपे हे तव्हांजे मर्ज़ीअ ते आहे। तमामु वॾा बि न कयो, बसि इहो आहे त पोइ ॻरण में थोरो वक़्तु घणो लॻंदो, ऐं साइज़ में तमामु नंढा बि नथा कयूं। मां हिकिड़े पटाटे जो 4 पीस कट करे रखूं था। ईअं ई जेका चिकन आहे उहा तव्हां कढ़ाई कट वठो, उहा हिन में सुठी रहंदी आहे। ऐं छो त हे शोरबे वारो असांजो अॼु जो ॿोड़ आहे, त इहो तव्हां चांवरनि सां गॾु बि हिनखे सर्व करे सघो था, इलाही सुठो थींदो आहे। अच्छा, पटाटा असां हिन में शामिलु कयासीं ऐं इन सां गॾोगॾु इन में मां ऐड थी कयां हाफ kg आहे मां वटि चिकन, त इहा इन में शामिलु कंदासीं। चिकन शामिलु कईसीं ऐं इन में ऐड कंदासीं थूम ऐं अदरक जो पेस्ट। मां वटि टीस्पून आहे, त मां 2 लेवल में जेके टीस्पून आहिनि उहे ऐड कया अथसीं ऐं इनखे थोरो कंदासीं मिक्स। अच्छा, मां जेके बसर आहिनि उहे रेडीमेड सुर्ख बसरनि जो इस्तेमालु था कयूं। तव्हां इन में बसर पाण सुर्ख करे उहे बि बिल्कुलु इस्तेमालु करे सघो था। ऐं मानी पचाइण में जेके बसर आहिनि उन में ई थोरो वक़्तु लॻंदो आहे, बाक़ी त जल्दी ऐं झटपट थी वेंदो आहे। अच्छा, धोरे खे थोरो विस्क सां चङी तरह सां मिक्स कंदासीं। हिकिड़ी मां प्लेट खणी थी वठां, जंहिंमें असां पंहिंजो जेको स्पून आहे इहो सुठे तरीक़े सां रखूं। चलो, हाणे इनखे मां थोरी देरि जे लाइ कवर थी कयां, त जीअं पटाटा ऐं चिकन जेका आहे इनखे थोरो, छो त असांखे फ्राई करिणो आहे, त थोरी फ्राई बि थी वञे। ऐं हे अची वियो असां वटि धोरो, हे त इलाही आहे। मां इन में ऐड कंदमि हाफ कप। इनखे कयूं था सुठे तरीक़े सां मिक्स। अच्छा जी, इनखे तव्हां धोरे में बि ठाहे सघो था ऐं इनखे तव्हां ठाहे सघो था टमाटनि सां गॾु बि, उन सां गॾु बि इलाही सुठो ऐं मज़ेदार थींदो आहे। त कंहिं वजह सां जेकॾहिं तव्हां चओ था त भई धोरो नथा शामिलु कयूं, त तव्हां हिन में 3 अदद जेके टमाटा आहिनि उहे तव्हां ऐड कयो, पर वरी उनखे तव्हांखे ब्लेंड करिणो पवंदो, त जीअं हिन जो जेको शोरबो आहे उहो बिल्कुलु स्मूथ ऐं ज़बरदस्त तयारु थिए।
अच्छा, इन सां गॾोगॾु अॼु असां पचाईंदासीं वाङणनि जो रायतो। इलाही ज़बरदस्त रेसिपी आहे, छो त हाणे गर्मियूं थियूं अचनि त तव्हां सां गॾु डिफरेंट जेके रायता आहिनि उन्हनि जी रेसिपीज़ शेयर कंदासीं, जेके तव्हां न सिर्फ़ु मानी बोड़ सां गॾु बिरयानी थी वई, इन सां गॾु तव्हां इंजॉय करे सघो था, बल्कि तव्हां सिंपली नान सां गॾु जेके इहे रायता आहिनि इन्हनि खे बि जेकॾहिं ठाहींदव त तव्हांखे मज़ीद कुझु बि ठाहिण जी ज़रूरत न आहे ऐं इलाही मज़ेदार लॻंदा आहिनि। ख़ासि तौर ते जेको अॼु असां ठाहियूं था इहे वाङणनि जो रायतो, इनखे तव्हां नान सां गॾु सर्व कयो या बॉइल राइस सां गॾु सर्व कयो, इलाही मज़ेदार लॻंदो आहे, छो त इनखे असां थोरो भगार बि ॾींदासीं। अच्छा, वाङणनि जे रायते जे लाइ यकीनन असांखे धोरे जी ज़रूरत पवंदी ऐं इन सां गॾोगॾु वाङणनि खे स्लाइस कंदासीं। स्लाइस करण खां पोइ ते तलो कुकिंग ऑयल में इन्हनि खे फ्राए कंदासीं, पर बिल्कुलु चिप्स वांगुरु फ्राए नाहे करिणो, पर थोड़ा सॉफ्ट थी वेंदा त हिननि खे कढी करे अलहदा कंदासीं ऐं इन खां बाद में धोरे में कुझु स्पाइसिस ऐड कंदासीं ऐं जेके असांजे फ्राए थियल वाङण आहिनि इहे असां हुन में शामिलु कंदासीं ऐं लास्ट में इन में दाग ॾींदासीं इन में